अस्सलाम वालेकुम। अॼु आहे मंडे 14 फरवरी ऐं सुबुह जा थिया आहिनि 9:30 ऐं हाणे ज़हरा वई मां उनजो दरवाज़ो बंदि करणु आयमि ऐं हे जेके सेट आहिनि कूंडनि जा इन्हनि खे मां फ़िलहालु इन शेल्फ जे हेठां थी करे छॾियां छो त हिननि में प्लांट पोइ हणंदमि। पहिरियों मूंखे पेंट बि करिणो आहे हिन में ऐं प्लांट हिननि में ट्रांसफ़र करण जे लाइ मूंखे अञा एक्स्ट्रा मिटी बि खपंदी त उहा फ़िलहालु मूं वटि आहे कोन, तंहिंजे करे इहे मां फ़िलहालु अंदरि करे छॾियूं आहिनि ऐं बाक़ी मां पंहिंजे प्लांट्स जो थोरो हाल वठंदमि। ऐं हीउ ॾिसो हे जेको तूफ़ान में टुटी पियो हो इहो वरी माशाल्लाह 2 टन जाइनि तां फुटे थो पियो हाणे माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त इहो हाल अहवाल हिननि जो। ऐं हे जेके बि मां नवां जेके हिते हया हुआ नवां मतिलबु हिननि खे शिफ्ट कयो हो इहे बि सभु हेल्दी आहिनि। हिननि खे हिकिड़ी कुंडीअ मां कढी अलॻि अलॻि प्लांट्स करे हया। हीउ नंढिड़ो बि जेको आहे हिते पोयां इहो बि ॾाढो बिल्कुलु सही नमूने हली रहियो आहे। सदाई मुंहिंजा हे किरिया पिया हूंदा आहिनि अलाए केॾांहुं केॾांहुं हलिया वेंदा आहिनि। वरी जॾहिं मां सफ़ाई कंदी आहियां ॻोल्हींदी आहियां हिकिड़ो अञा खुटल आहे या ॿिलियूं ईंदियूं आहिनि जंप खाईंदियूं आहिनि त उहे बि हिते तबाही फैलाए वेंदियूं आहिनि इलाही दफ़ा। ऐं माशाल्लाह माशाल्लाह हे बहार जा असरात बहार अञा ऑफिशियली त 2 ॾींहंनि खां अञा पोइ शुरू थींदो पर पोइ बि असां चऊं त इहो बहार शुरू थी वियो हाणे माशाल्लाह ऐं ग्रोथ जेका शुरू थी वई अलाह करे हे बि मुंहिंजो प्लांट लॻी वञे हिते जेको मां पोखियो हो। सो ड्रिजंदे अचां थी हिननि कुंडनि में ख़ौफ़ज़दा आहियां अञा ताईं। सो बहरहाल इहो त रोज़ जो कमु आहे, इहो थींदो रहंदो आहे हमेशह। हे बि माशाल्लाह फस्ट क्लास नमूने जेको आहे वधे थो ऐं अञा बि इहो ई हिननि जूं कुंडियूं चेंज करणियूं आहिनि त मिटी इलाही सारी खपंदी अञा ऐं थोरी महिनत बि इलाही सारी खपंदी जेका मां फ़िलहालु करण जे मूड में न आहियां बिल्कुलु बि। इहे सभु माशाल्लाह फ्रेश लॻा पिया आहिनि। हिननि जा पन कीअं ख़राबु थी विया आहिनि त इहे मां ॾिसां थी कंहिं महिल कटे उछलाए छॾींदमि छो त इहे पोइ रुॻो एनर्जी खाईंदा आहिनि ऐं वधंदा न आहिनि ऐं ॿियनि खे बि वधणु न ॾींदा आहिनि। सो इहा आहे सूरत हाल। हाणे अंदरि जा कुझु कम करणा आहिनि ऐं अॼु मूंखे ॿाहिरि बि वञिणो आहे। मच्छी वठी अचां, इलाही ॾींहंनि खां मच्छी न पचाई आहे ऐं जेके नंढनि गिलगिती ॿारनि जे लाइ मां गिफ्ट्स वरिता हुआ उहे बि मूंखे TCS में मोकिलिणा आहिनि। सो अॼु थोरो मसरूफ़ ॾींहुं आहे, उहो ई रोज़ु मसरूफ़ ॾींहुं हूंदो आहे अल्हम्दुलिल्लाह अलाह जा करम आहिनि। मथे था हलूं ऐं मूंखे कुशन कवर्स खणणा आहिनि त जीअं मां चेंज करे सघां सोफ़नि जा। हालांकि हिननि सां ब्लू में त सिर्फ़ु हिकिड़ो ई सेट मां ठाहियो हो उहो ई आहे मां वटि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हिते इहे सामान पिया आहिनि अञा ताईं जेके मां मोकिलींदमि थोरा ॿाहिरि ऐं कुझु कबटनि में रखणा आहिनि। हे चैरिटी जा जेके 2 वॻा वठी आयमि उहे हिते पिया आहिनि ऐं हा हे कल्ह मां बॉटल्स जेके वठी आयमि जार्स उन्हनि सभिनी शयुनि खे मूंखे हथी को करिणो आहे। पर पहिरियों मां हितां कुशन कवर्स कढंदमि। हा हे मथे पिया आहिनि त हे ई कढिया अथमि। हे मुंहिंजा येलो सेट सां ठाहिया हुया मां पर हाणे अॼु हिननि सां इहे ई थी मां यूज़ कयां। सो हलूं था हाणे इस्त्री बि करणा आहिनि इहे ऐं चेंज बि करणा आहिनि। सो हे आहे बिफोर इन खां पोइ मां तव्हांखे आफ्टर ॾेखारियां थी त मां छा थी कयां हिते। बिफोर तव्हांखे ॾेखारियो हाणे आफ्टर आहे। सो हे मां कवर चेंज करे चुकी आहियां। हे लथम हिननि तां ऐं हिननि खे मां हथ सां धोईंदी आहियां। मां न चाहींदी आहियां मशीन में धोइण सां ज़ाहिर कपिड़े जे जेके कलर ऐं पॉलिश ख़राबु थींदी आहे त अगरि मूंखे काई शइ घणो अरसो हलाइणी हुजे त मां उनखे हथ सां धोईंदी आहियां जीअं असां पंहिंजे कपिड़नि जे लाइ कंदा आहियूं। स्पेशल कपिड़ा हूंदा आहिनि असां उहे पंहिंजे हथ सां धोईंदा आहियूं। सो हिन जो रनर बि चेंज कयमि ऐं हिते कुझु हीअ डेकोरेशन बि थोरी कयमि। हमेशह खां मूंखे शयूं जमा करण जो शौक़ु आहे, वणंदियूं आहिनि मूंखे इहे सभु ऐं आहिनि बि सिर्फ़ु डेकोरेटिव। त इहो आहे मुंहिंजो हिन महिल जो कमु। ऐं मुंहिंजी तव्हां पैचवर्क सां रिलिन सां पंहिंजे सिंधी कम सां मुहबत ॾिसो त हीअ सेट बि जेको चेंज कयो हाणे इहो बि मुंहिंजो पैचवर्क जो ठहियलु आहे। हीअ बि मुंहिंजो पैचवर्क जो ठहियलु आहे त मूंखे वणंदो आहे इहो सभु कुझु करणु। सो इंशाल्लाह प्लैनिंग में त अञा घणो कुझु आहे, बाक़ी हाणे ज़िंदगी ऐं सिहत जेतिरो साथ ॾिनो। सो इहो आहे लुक हिन महिल जो। हाणे मां कुझु कमु कंदमि हिते। हीअ कल्ह मां जेको ठाहियो इनकम्पलीट हिन खे मां ॿियो कोट बि करे चुकी आहियां हिन जैसो जो ऐं इहो वीडियो में तव्हां डिटेल ॾिसी सघंदव। ऐं हाणे मां हिन खे थोरो एडवांस कमु करे रखां त जीअं मां अॼु वीडियो ठाहियां या सुभाणे ठाहियां त मुंहिंजो उहो कमु जेको आहे थियलु हुजे ऐं मां हीअ प्रोजेक्ट कंप्लीट करे सघां सभिनीनि जे साम्हूं। सो हिन खे मां थोरो
कमु हिन ते करे छॾींदमि। हिन खे मां अंदरां कपिड़ो हणी छॾियो ऐं पाइपिंग हणी छॾी, चिंबड़ाए छॾी आहे ग्लू सां। बाक़ी प्रोसेस जेको आहे कोशिशि कंदमि त वीडियो ठाहींदे महिल कयां, छो त हिननि ज़ाहिर ॾाढो टाइम थो लॻे लाइव में, त तंहिंजे करे ही मां कपिड़ो चिंबड़ाइण वग़ैरह इहो बार बार सेखारे चुकी आहियां, त इन करे मूं चयो इहो करे थी छॾियां पहिरियों खां ई। बाक़ी हे मां पोइ ठाहींदमि इनशाला। ऐं हिते कुझु सामान आहे जेको मां हाणे वेंदमि TCS में ॾियणु मोकिलणु। कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके मां तव्हां सां शेयर कयूं आहिनि ऑलरेडी, उहे मां अलॻि थी कयां। ही शयूं मां डॉलर स्टोर तां वरितियूं, त इहे मां तव्हां सां पहिरियों शेयर करे चुकी आहियां। हे शयूं पहिरियों खां वठी आई हुयमि। ही ग्लव्स असल में 2 ॿारड़ा आहिनि, हिकिड़ो राजिया जेतिरो आहे, हिकिड़ो हादिया जेतिरो आहे, हादिया जेतिरी छोकिरी आहे। हे मां उन्हनि जे लाइ ग्लव्स वरिता। ऐं उनखां सवाइ हे टॉइस चूचू वारा, ऐं हे बॉल बि, इन में ॾाढा प्यारी प्यारी शिकलियूं ठहियल हुयूं, त मां चयो त नंढिड़ो छोकिरो इंजॉय कंदो इन्हनि खे। हे बि वॼण वारा आहिनि। ऐं हिकिड़ो हे कुकिंग जो सेट, हिकिड़ो डिंकीज़ जो सेट, ऐं उनखां अलावा हूअं त मुंहिंजी दिलि त चए पई अलाए छा छा मोकिलियां, पर मोकिलण बि महांगो पवंदो हिकु त, ॿियो त परे बि इलाही आहे, ऐं वरी ॿीहर बि इनशाला मोकिलींदमि। त हीअ मां वरितमि उन्हनि जे लाइ, हे गर्ल लाइ प्याली प्लेट, ऐं मैचिंग में ही मॻो मिलियो मूंखे। हालांकि हिन ते बॉल्स ठहियल आहिनि, बहरहाल पाण ई हुननि जा पेरेंट्स डिसाइड कंदा। ऐं हिकिड़ो हे बॉय लाइ वरितो प्याली प्लेट ऐं मग। त इहे शयूं अॼु मां खणी थी वञा TCS में ॾियण जे लाइ। ॾिसां त केतिरे में थो मूंखे पए, छो त मां इस्लामाबाद मोकिलींदी आहियां राज्य वारनि ॾे, त मूंखे काफ़ी महांगो पवंदो आहे। ऐं हा, ही मां सेकेंड हैंड मां कुझु स्टफ टॉइस बि वरिता हुया, जेके मां वॉश करे रखिया आहिनि, जेके बिल्कुलु नवां ऐं बेस्ट कंडीशन में हुया। हूअं त वॾा बि वठी था सघजनि, पर पोइ मोकिलण जो मसइलो आहे, त इन करे मूं चयो त कुझु न खां इहे कुझु न कुझु हुजणु ज़रूरी आहे। त ही कुझु टॉइस आहिनि, यकीनन ॿार इंजॉय कंदा। एतिरा मिसकिन ग़रीब माण्हू आहिनि ऐं ॾाढा महिनती माण्हू आहिनि, तंहिंजे करे मूंखे दिलि चाहियो त मां इन्हनि जे लाइ कयां। छो त जेको बि महिनत करे थो न, मुंहिंजी उहा ख़ुशी हदि नथी रहे उन्हनि खे ॾिसी। ऐं जॾहिं मूं ॾे कंहिं बि गिफ्ट्स मोकिलिया आहिनि एज़ यूट्यूबर, उन ज़रिए सां मूंखे कंहिं सुञाणे, त मूंखे एॾी ख़ुशी पई थिए। हालांकि मूंखे कंहिं शइ जी कमी न आहे, पर हिकिड़ी मोहबत महसूसु थींदी आहे। त हे मां सॼियूं शयूं उन्हनि 2 ॿारनि जे लाइ वरितियूं आहिनि। ऐं अञा मां सुगंध खे बि चयो आहे त मूंखे कुझु उन्हनि जे लाइ निटिंग करे ॾे, टोपियूं ऐं स्काफ वग़ैरह ठाहे ॾे, त उहे बि पोइ वरी नेक्स्ट टाइम मोकिलींदमि। अञा घणो कुझु मुंहिंजे ज़हन में आहे। सो ॿार ख़ुशि थींदा, मां ॾाढी ख़ुशि थींदमि। त हाणे ही मां वापसि हिन थैलीअ में विझंदमि शयूं, ऐं बसि खीर वारे जो इंतज़ारु थी कयां, उहो थी वञे त खीर काढ़े उनखां पोइ मां निकिरी वेंदमि। टाइम 12 थियण वारा आहिनि, कुझु मिंट अञा आहिनि 12 में। ऐं मां शयूं TCS करे आयमि सॼियूं। ऐं अॼु मां फ्रूट वारे खां हिकिड़े खां ही ख़रीद कयमि 2 ख़ाली क्रेट, हिकिड़ो वुडन आहे, हिकिड़ो प्लास्टिक जो मूंखे ॿियो बि पियो खपे, पर हुन वटि हिकिड़ो ई ख़ाली पियो सही कंडीशन में। सो इहे वठी आयमि। इन्हनि जो छा कंदमि उहो बि तव्हां ॾिसंदव यकीनन। ऐं मच्छी वरिती, त हाणे हलूं था अंदरि। मच्छीअ खे लूणु ॾींदमि, चांवर भिॼाईंदमि, मंझंदि जी तयारी कंदमि। 1 में 20 मिंट आहिनि। मां मच्छी साफ़ु करे उनखे लूणु ॾेई रखियो आहे। ऐं हिते मां भिॼाई आहे दाल मुङनि जी, ऐं उन सां गॾु थोरी दामड़ी दाल जे हिसाब सां। असल में मां चांवर पई पचाइणु चाहियां, पर पोइ वरी ॾिठमि त सुराण जेको आहे चांवर साफ़ु करे रखी वई आहे, यानी हूअ राति जो पंहिंजी काई न काई रेसिपी ठाहींदी, जेके तजुर्बा कंदी रहंदी आहे। ऐं इहे हाणे नथी करे, इहे हिनखे सालनि जा साल गुज़री विया आहिनि। सफ़ा नंढिड़े हूंदे खां हिनखे कुकिंग जो शौक़ु आहे। त हाणे त चैनल अथसि खणी, त सभिनी खे ख़बर थी पए त छा थी रहियो आहे। ऐं उनखां सवाइ मां राति जो वाङण पचाया हुआ, त अञा ताईं पिया आहिनि। त दाल ऐं वाङण ऐं मानी पचाईंदमि। अटो ॻोहियल पियो आहे, जेको मुंहिंजी धीअ हमेशह सदोरी ॻोहे रखंदी आहे। ऐं राति ॾही ॼमाई हुअमि, त उहा सुबुह ताईं फस्ट क्लास तयारु थी वई। सो माशाल्लाह। त चांवर कोन थी पचायां, राति जो सुराण कुझु बिरयानी पचाईंदी, अलाए छा पचाईंदी। सो हाणे मां थोरी देरि कंदमि रेस्ट। पूरा 1:45 थिया आहिनि, ऐं मां नमाज़ बि पढ़ी अची वई आहियां। दाल हिते मां हल्की बाहि ते छॾे वई हुयमि, उहा पचंदी थी रहे। ऐं धाणा कढी आई आहियां, सावा मिर्च इहे कटींदमि हाणे दाल जे लाइ। वाङण बि कढिया आहिनि, ऐं सभु त न यूज़ थींदा, ज़रूरत जेतिरा गरम कंदमि। अटो कढी रखियो आहे। ऐं हिते मच्छी जेका तक़रीबन हाणे लूणु खाई वई हूंदी, या मानी वानी पचाए खाई, पोइ मां हिन जा हिसा करे फ्रीज़ कंदमि। ऐं इहो सॼो कम जो सिलसिलो जेको आहे हलंदो हिते। सो हिन महिल मां हिन जो वीडियो जो पार्ट 2 ठाहे चुकी आहियां, जंहिंमें मां हिनखे पेंट कयो आहे। ठीकु आहे। सो अॻियां हिन में जेको बि कमु आहे उहो अञा
वरी नेक्स्ट हिन जे एपिसोड में थींदो हिकु दफ़ो वरी मूंखे इहो लाइव वीडियो ठाहिणी पवंदी। सो हाणे मां वञा थी रेस्ट करणु। ऐं हिते छा थी रहियो आहे पहिरियों? हाय सुराण जेको आहे छा बिरयानी? यस बाबा बिरयानी थी पचे, हुन में स्ट्रॉबेरीज़ बि पवंदियूं। सो हाणे मां त हैरान परेशान आहियां त राति जो मां छा खाईंदमि। सो बहरहाल ॾिसूं था त छा थो थिए। मां बि इहो ई खाईंदमि। अच्छा ठीकु आहे। अच्छा हिकिड़ो हिन पासे हे सभु कुझु तयारी आहे, हिते वरी ॿिए पासे हीअ तयारी आहे। ठीकु आहे माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। सो चिकन बि कढी रखियो अथई। सुराण ॼाणे सुराण जो कमु ॼाणे, मां वञा थी रेस्ट करणु। सांझे जी निमाज़ पढ़ी वरिती ऐं हाणे थोरी देरि गपशप था कयूं, छो त राजी मानी मूंखे पचाइणी न आहे त मूं वटि टाइम आहे। सुराण उहो पंहिंजे स्ट्रॉबेरीज़ वारी बिरयानी थी पचाए। सो वीडियो तव्हां बि ॾिसी सघंदो उन चैनल ते, त तव्हां बि ॿुधाइजो त कीअं ठही आहे। सो टेस्ट त मां ज़रूरु कंदमि, चाहे मां पेट भरे खावां या न खावां। अॼु जो ॾींहुं ॾाढो सुठो गुज़रियो, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अलाह जो करम आहे। तबियत ठीकु रही ऐं मां सॼा कम जेके करणु चाहियां पई उहे 1 बाय 1 करे वरिता। त इहा बि वॾी ॻाल्हि आहे त असां पंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़ टाइम गुज़ारे सघूं। सो शयूं ॾेई आयमि, TCS करे आयमि, ॾाढी ख़ुशि आहियां। अञा तॾहिं वधीक ख़ुशि थियां हा जॾहिं मां उन्हनि खे पंहिंजे हथ सां ॾियां, पर हाणे एॾे केरु वेंदो, मूंखां त इस्लामाबाद वियो बि नथो थिए सियाचन केरु वेंदो। सो बहरहाल मां उन्हनि खे चयो आहे त मूंखे ॿारनि जा एक्सप्रेशन्स, उन्हनि जो रिस्पॉन्स ज़रूरु ॾेखारिजो। सो यकीननि ॿार त ख़ुशी थींदा आहिनि उन्हनि कहिड़ी शयूं मिलंदियूं, कहिड़ो बि ॿार हुजे हुन वटि केॾो बि सामान हुजे, केॾी बि अयाशी हुजे, तॾहिं बि हुनखे का नई शइ गिफ्ट में मिलंदी आहे त ॿारु ॾाढो एक्साइटेड थींदो आहे। इहो त नेचुरल आहे। ॿार छा वॾा बि थींदा आहिनि, मां ई थी वेंदी आहियां, त बाक़ी हाणे ॿारनि जो कहिड़ो ॾोह आहे। सो बहरहाल अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो भरपूर ॾींहुं गुज़ारियो। ऐं मंझंदि जी मानीअ खां पोइ, हिन मंझंदि जी वीडियो खां पोइ लाइव जेको मां सेशन कयो, रेस्ट कयुमि, शाम जो वॉक करे आयमि, विच में 2 निमाज़ूं पढ़ियूं, इहे सांझीअ जी ऐं 3 पहिरीअ जी। त मसरूफ़ियत उहा रहंदी ईंदी आहे। सो अॼु सोचां थी त थी सघे थो मां राति जो वेही कुझु कटिंग करे वठां। रिली मां 3 ॾींहंनि खां न सिबी आहे, फ्राइडे सैटरडे संडे 3 ॾींहं थिया आहिनि मां रिली न सिबी आहे। फ्राइडे शायदि मां सिबी, यादि नथो अचे, न उन ॾींहुं बि मुंहिंजो पैकिंग जो ॾींहुं हुयो, चैरिटी जो सामान। त उनजी खोट मां महसूसु थी कयां, जीअं बुख लॻंदी आहे उञ लॻंदी आहे त मूंखे रिली सिबण जी ॿाड़ लॻी आहे। त सोचां थी अॼु 2-3 पीसिस कटे रखां त जीअं सुभाणे वरी मां सुबुह जे टाइम में, छो त मूंखे ॿाहिरि बि केॾा न वञिणो हूंदो, त मां आराम सां उनखे जेको आहे सिबंदमि। हाणे सैटरडे बि वियासीं ॿाहिरि, असां बाज़ारि वियासीं पंहिंजी ज़ाती शॉपिंग करणु कुझु, वरी संडे बि वियासीं इहे सब्जी भाॼी फ्रूट वठणु, वरी अॼु मां ॿाहिरि वियमि, मच्छी वठी आयमि, इहो TCS जो कमु करे आयमि। त पोइ उन में चङो टाइम लॻी थो वञे न, त टेम्पो जेको आहे टुटी थो पए, पोइ कमु कंटिन्यू नथो थिए। सो बहरहाल अल्हम्दुलिल्लाह हाणे ॿाहिरियां जा सभु खफ़ा लही विया, सभु कम थी विया। ॿाहिरि वञण जी हाणे फ़िलहालु तकड़ में काई ज़रूरत न आहे, ऐं अलाह ख़ैरु कंदो जो असांखे का ज़रूरत पवंदी बि न, हर शइ घर में मौजूदु आहे, अवेलेबल आहे। ऐं तंहिंजे करे मां कोशिशि कंदमि त हाणे मां प्रॉपर टाइम पंहिंजी रिलीअ खे ॾियां, त जीअं इहो प्रोजेक्ट मुंहिंजो पूरो थी वञे। सो इहे आहिनि हाल अहिवाल, इहा आहे मुंहिंजी मसरूफ़ियत, इहा मुंहिंजी ज़िंदगी। ऐं हीअ जेके गिफ्ट्स मां ॿारनि ॾे मोकिलिया, उहे कोई लय करणु या शो ऑफ करणु मक़सदु न हो। मां तव्हां सां पंहिंजी डेली लाइफ शेयर कंदी आहियां, त इहा बि हिकिड़ी मुंहिंजी एक्टिविटी रही। इहो बि मूंखे हिकिड़ो कमु करिणो हुयो जेको मां कयो ऐं तव्हां सां शेयर कयो आहे। ऐं फ्यूचर में बि अहिड़े क़िस्म जा कम थी सघनि था। ऐं मां हिन छोकिरे जी महिनत खां एॾी मुतासिर आहियां। ऐं मां ॾिसां थी असांजा इलाही सारा सिंधी नौजवान आहिनि जिन चयो त भई असांजो चैनल विज़िट कयो ऐं सब्सक्राइब कयो, ऐं मां कयो बि, पर उहे गुम आहिनि, उहे किथे आहिनि, उहे छा था कनि ख़बर न आहे। वीडियोज़ अध में ठाहिणु छॾे ॾिनियूं, ख़तमु ॻाल्हि। सब्सक्राइबर्स वठी 2-3 ऐं तव्हां चुप करे वेही रहो, त इहा त का ॻाल्हि न आहे। पर मां सलाम आहे हिननि माण्हुनि खे, पहाड़नि जी ज़िंदगी एॾी ॾुखी आहे, सहूलियतूं एॾियूं घटि आहिनि जिन जी हथ न आहे, ऐं पोइ बि उहो छोकिरो एॾो रेगुलरली वीडियोज़ ठाहींदो थो रहे। त जेको माण्हू पंहिंजे कम सां सचो हूंदो न, उहो ज़रूरु कामयाबु थींदो आहे, इहो थियणो आहे। त इहो अलाह जो वाइदो आहे, महिनती माण्हू जी महिनत ज़ाया न थींदी आहे। त मूंखे हुन छोकिरे जो ॾाढो अहसासु पियो थिए, क़दुरु पियो थिए। ऐं माशाल्लाह बसि अलाह साईं सभिनी जे रिस्क में बरकत ॾे, ऐं अलाह साईं सभिनी खे महिनत करण जी तौफ़ीक़ ॾे। बिना हथ पेर हणण जे त अलाह साईं वाइदो बि न कयो आहे असां सां, त मां तव्हांखे कुझु ॾींदमि, चाहे कहिड़ी बि फील्ड हुजे। सो बहरहाल महिनत ज़रूरी आहे। त मां हिन छोकिरे जी महिनत खां इंस्पायर आहियां। ऐं हुनजा ॿारड़ा एॾा प्यारा आहिनि, हुनजे जेको पुटु अथसि उनजी शिकिल राजिया जहिड़ी आहे, त मां हैरान थी वियमि अलाह जी कुदरत ते।
यानी राजिया जॾहिं नंढी हूंदी मोटी हूंदी त ईअं हूंदी सफ़ा, त मूंखे लॻंदी त सिंधियुनि जो ॿार ई नथो लॻे यानी पठाणनि ने इन गिलगितनि जहिड़ी शिकिल हूंदी आहे। सो हाणे त वॾी थी आहे, सन्हड़ी थी वई आहे सफ़ा, जॾहिं खां स्पेशली स्कूल वञणु लॻी आहे त सफ़ा सन्ही थी वई आहे, त हाणे हुनजो थोरो चेंज थी वियो आहे। त बसि मूंखे ईअं हिकिड़ो अजीब अट्रैक्शन ॿिनि शयुनि में थियो उन्हनि जा व्लॉग्स ॾिसी। हिकिड़ो त महिनत बेइंतहा, ऐं ॿियो ॿार जी शिकिल राजिया सां पई मिले, बसि मुंहिंजो हाल पूरो थी वियो थिए सो बसि इंसानु आहे, ईअं ई आहे, नंढियूं नंढियूं शयूं दिलि खे टच करे वञनि त उहे वॾियूं थी वेंदियूं आहिनि शयूं। सो बहरहाल अॼु जो व्लॉग हिते ख़तमु थी कयां, कचहरी बि इलाही थी वई अॼु। ठीकु आहे, इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। अल्लाह वाहिद।